अच्छा हाणे हे एग्ज़ाम्पल 2 ॾिसो कंटिन्यूड रेशो जो, जंहिंमें ॾिसो असांखे एक्स ऐं वाई अलॻि ॾिनल आहे, सॉरी हे आहे एक्स ऐं वाई जो वैल्यू घणो आहे, यानी एक्स ऐं वाई जी पाण में निस्बत आहे 6:7 यानी 6:7 ऐं वाई ऐं ज़ेड जी वरी घणी आहे 8:9 8:9 ठीकु आहे। तव्हांखे इनखे सॉल्यूशन सॉल्व करण जो तरीक़ो छा आहे, तव्हां टई लिखी वेंदो ए बी सी, सॉरी हिते ए बी सी न आहे एक्स वाई ज़ेड आहे, हिकिड़ो मिनट ठीकु आहे, हिते आहे एक्स वाई ज़ेड त असांजे टई रखंदासीं छा एक्स वाई ऐं ज़ेड, ठीकु थी वियो। हाणे छा कंदासीं, असांखे जीअं ॿुधायल आहे एज़ इट इज़ फाइन जेको लिखंदा वेंदासीं, ॾिसो एक्स जो घणो आहे वैल्यू 6 ऐं वाई जो वैल्यू घणो आहे 7 पहिरीं स्टेटमेंट में, ऐं ज़ेड जो घणो आहे, ईअं सम्झो ज़ेड हिन में आहे ई न, त असां हिते ज़ेड छा लिखी छॾंदासीं, लकीर ॾेई छॾंदासीं या 0 लिखी छॾंदासीं, ठीकु आहे। हाणे वरी छा करिणो आहे, ॿिए स्टेटमेंट ते ईंदासीं त वाई जो वैल्यू घणो आहे 8, ठीकु आहे। हे तव्हांखे सम्झाइण जी ज़रूरत न आहे, पहिरियों वाई आहे त हिते हे रक़म बि 8 जेका पहिरियों लिखियलु आहे इहा वाई जी थींदी, ऐं वरी ज़ेड जी वैल्यू घणी आहे 9, इहो ॿी लाइन में लिखिणो आहे। ऐं इन में असां ॾिसूं त एक्स जी वैल्यू घणी आहे, जेकॾहिं असां हीअं रखूं त असां ॾिसंदासीं त हिते एक्स जी वैल्यू घणी आहे, कुझु बि न आहे, ठीकु आहे, हीअं खणी सम्झो त हिते वाई ऐं ज़ेड मिलियल आहिनि ॿी स्टेटमेंट में, एक्स छा आहे 0 आहे या कुझु बि न आहे, असां हिते डैश रखी छॾंदासीं। पहिरें में वरी एक्स ऐं वाई मिलियल आहे, ज़ेड वरी न आहे, ज़ेड जी जॻह ते असां डैश रखियोसीं। हाणे लकीर ॾेई करे कीअं निशानी ठाहिणी आहे, हीअं हीअं ऐं हीअं, ठीकु आहे। 8 48 ऐं 48 घणा स्टूडेंट ग़लती करे हिते लिखी वेंदा आहिनि, न जेको हे आहे न, इहो पहिरीं मल्टीप्लिकेशन इन जो जवाबु हिते लिखिणो 8 48 यानी कि इहो एक्स जो वैल्यू आहे। वरी हिते अचूं त 8 7 56, ठीकु आहे। हाणे छो जो करे ॾिसो हिनखे हिन सां मल्टीप्लाई करियासीं न, हेॾे कंहिं तीर जा निशान ॾियूं त वरी हिनखे कंहिंसां मल्टीप्लाई करिणो आहे, 8 खे 7 सां मल्टीप्लाई करिणो आहे, वरी 7 9 63, ठीकु आहे। हिननि खे वरी पाण में मल्टीप्लाई करिणो आहे, यानी कि हीअं हीअं ऐं हीअं, ॾिसो 8 48 8 7 56 वरी 7 9 वरी 63, ठीकु आहे। हाणे असां ॾिसंदासीं त कहिड़ो खोड़ो वञे थो, त असां गौर कंदासीं त हिननि सभिनि ते 8 जो खोड़ो मुंहिंजे ख़्याल में वञे थो न, 8 48 7 जो खोड़ो वञे थो। अच्छा खोड़नि ते गौर कजो, जेकॾहिं खोड़ो वञे थो पियो, मिसाल 8 जो खोड़ो हिन ते 8 दफ़ा वेंदो, 8 7 56 हिन ते बि वञे थो, पर 8 8 64 हिन ते नथो वञे, ठीकु आहे। सो इन करे हे असांजो छा थी वियो, हे असांजो जवाबु आहे बसि। जेकॾहिं सिंप्लीफाई नथो थिए त इन जो मतिलबु आहे छा थी वेंदो ए बी सी, यानी ए जो घणो थी वेंदो 48, बी जो घणो थी वेंदो 56 ऐं सी जो घणो थी वेंदो 60 थी वेंदो। हे असांजो छा आहे आंसर आहे। जेकॾहिं खोड़ा लॻनि त सिंप्लीफाई कंदासीं, खोड़ा न लॻनि जीअं आहे उएं रखी छॾंदासीं। ॾिसो हाणे हे टिनि जी मुसलसल निस्बत अची वई, यानी टिनि जो हिक ॿिए सां कंपेरिज़न, इहो तव्हांजो छा हुयो कंटिन्यूड रेशो। अञा टियों एग्ज़ाम्पल ॾिसो, पोइ तव्हांजो क्लियर थी वेंदो। पोइ कुझु प्रैक्टिस क्वेश्चन मोकिलियांव त उहो सॉल्व कयो।